जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी कारू जे कब्ज़ो कारू जे कब्ज़ो सिंध जे मदनी वसीलनि ते कब्ज़ो सिंध जे मदनी वसीलनि ते जी कारूंजर जे तहफ़ुज़ लाइ सखर जी वकील बिरादरी रोडनि ते निकिरी आहे ऐं सखर डिस्ट्रिक्ट बार समेत ज़िले अदालती कार्रवाइयुनि जो मुकम्मल तौर ते बाइकाट करे डिस्ट्रिक्ट बार खां पैदल मार्च करे सखर प्रेस क्लब ॿाहिरो एहतजाजी मुज़ाहिरो करे धाणो वियो आहे। वॾी तादाद में वकील बिरादरी मौजूद आहे। उन ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा पिया चवनि। ये कारूंजर जूं चोटियूं जेके आहिनि जेके ग्रेनाइट था चवनि पिया पत्थर आहे क़ीमती पत्थर आहे इन में हाई कोर्ट सगोरीअ जो फ़ैसिलो थियल आहे सिंध जो त इहे हेरिटेज में अची वियूं आहिनि ऐं उन खे चैलेंज करणु सिंध गवर्नमेंट जो मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। इहे अॻु में खपायल आहिनि हिननि जूं बिहाइंड द सीन इन में सभु हिसेदार भाङे भाई वारा आहिनि। हाणे कल्ह बि असांजे हिकिड़े नेशनल असेंबली मेंबर जो 27वीं तरमीम में सिंध खे को बि नुक़सानु न आहे। हाणे 24 कलाक जे अंदरि अंदरि नोटिस निकितो केस लॻी वियो केस अॼु लॻल आहे हेरिंग थिए थी। हाणे उहो जो पढ़ियल लिखियल माण्हू त आहे MLA आहे ॾिसे चेक करे पहिरियों नतीजो हुनखे मिलियो त ॾिसो हाणे अॼु सिंध सां वेदन थी थिए जे नेक नियती हुजे हा वफ़ाक़ी आईनी अदालत जी त जेके बि केस सुप्रीम कोर्ट में आईनी पिटीशनूं पेंडिंग हुयूं त सभु घुराए वठे हा नी। हिकिड़ो केस घुराए वठण जो मतिलबु छा उहो बि सिंध जे इशू ते ऐं बरंदड़ मामिलो आहे हिन वक़्तु सिंध में हले थो पियो। तव्हां ॾिसंदो असां मज़ा में कंदासीं। 27वीं तरमीम जे थ्रू इहो आयल आहे। 27वीं तरमीम करण वारा उहे आहिनि जेके फॉर्म 47 जा पैदावार आहिनि। सो इन कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट खे पहिरियों ई असां कोन तस्लीम था कयूं ऐं इन कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जे थ्रू जेकॾहिं असांजे असेट्स सां सिंध जे असेट्स सां का छेड़खानी कई हुई त पोइ इंतिहाई मुज़ामत कंदासीं। सिंधी मुज़ामत कंदी जेको गवर्नमेंट पाण खे संभाले कोन सघे। ऐं हीउ जेको अॼु जो केस आहे सिर्फ़ु हिकिड़ो केस थियो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में ॿिया बि इलाही केसिस आहिनि मुख़्तलिफ़ जेके मशहूरु केसिस आहिनि ऐं उहे नथा फिक्स थियनि सिर्फ़ु सिंध जो केस फिक्स थो थिए। असांजी डिमांड इहा आहे सिंध गवर्नमेंट खां जेका अपील इन्हनि फाइल कई आहे इन सो कॉल्ड अॻु में त इन्हनि सुप्रीम कोर्ट में कई उनखां पोइ सो कॉल्ड कॉन्स्टिट्यूशनल बेंच में हली वई त इहो फिलफोर वापसि कनि ऐं सिंध जी जेके आवाम जी जेका रिज़र्वेशन आहे उहा ख़तमु कनि। 26 ऐं 27 तरमीम जे ख़िलाफ़ु छो जो मुल्क में जेको बि ग़लति कमु थींदो उन जे ख़िलाफ़ु पहिरियों बि असां जेको आहे वकील बिरादरी आई आहे हाणे बि ईंदी ऐं आईंदा बि रहंदासीं छो जो असांजा हिन वक़्तु जेके जनरल सेक्रेटरी ऐं प्रेसिडेंट आहिनि उहे असांखे गॾु खणी निकिरंदा ऐं असां बिल्कुलु उन जो साथ ॾींदासीं मरण ताईं। कारूंजर जेको जबल आहे उन जी तहरीक में असां पूरे सिंध जा वकील सराफ़ा एहतजाज आहियूं ऐं 27 तरमीम ऐं 26 तरमीम जे ख़िलाफ़ु इहो असांजो फ़ैसिलो आहे ऐं जेको डिस्ट्रिक्ट थरपारकर में आहे कारूंजर जबल उन तक़रीबन 19 किलोमीटर ते मुश्तमिल इरादी आहे। जेके वॾियूं हेरिटेज प्रॉपर्टियूं आहिनि असांजूं चोटियूं आहिनि उनखे डैमेज करण लाइ असां हर सूरत में न ॾींदासीं। असां एहतजाज कंदासीं सराफ़ा एहतजाज कंदासीं। बिल्कुलु हिनखे कंडेम कयूं था ऐं जेसीं ताईं वकिला ज़िंदा आहिनि सिंध जो हिकिड़ो इंच बि कोन विकिणणु ॾींदासीं। अॼु जी रैली इन सिलसिले जी कड़ी आहे। असां सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदासीं त हीअ जेके सिंध सां हथ तुरान थिए थी असां सां इनखे बंदि कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध जो घेराव कंदासीं ऐं न त बुबरलो वारो धरणो त यादि हूंदो हर कंहिंखे इनशाला बुबरलो बंदि थींदो। सॼी सिंध खे जाम कंदासीं पंहिंजे असासनि जी वकील हिफ़ाज़त कंदा। बददियानती आहे बदनीयती आहे नाअहली आहे त तव्हां पंहिंजे घर जूं शयूं जेके असांजे सियासी समाजी तारीख़ सां लाॻापियल हुजनि जिते मारवीअ जा खूह हुजनि जिते जैन मंदरनि जी हिकिड़ी तारीख़ हुजे ऐं कारूंजर पंहिंजी तारीख़ जो हिसो आहे ऐं उन तारीख़ जो जेका 5000 साल पुराणी तारीख़ आहे तव्हां उनखे ख़तमु करणु चाहियो था। माना तव्हां जीअं जज़ीरा इमरान ख़ान जे गवर्नमेंट में जज़ीरनि जो सौदो थियो वरी तव्हांखे वाशिंगटन में वेठल बादशाह जो हुकुम मिलियो आहे त हाणे इहे माइंस मिनरल्स जेके आहिनि इहे असांखे ॾियो त असां चाइना जे रस्ते सां या कंहिं ॿिए रस्ते सां खपायूं। सिंधी माण्हू गैरतमंद माण्हू आहिनि ऐं हितां खां वधीक मीरपुर ख़ासि डिवीज़न जा माण्हू गैरतमंद माण्हू आहिनि। कॾहिं बि कारूंजर ते सौदेबाज़ी क़बूल न कंदा। जेके उतां जा ग़रीब हारी नारी माण्हू आहिनि न उन्हनि तव्हां सां कोयले ते जॾहिं कंप्रोमाइज़ न कयो त हाणे कारूंजर ते कीअं कंदा। सभु मरी मिटी वेंदा पर मरण जी शुरूआति सखर खां शुरू थींदी। हर आख़िरी माण्हू जो जॾहिं रातो ख़तमु थींदी तॾहिं इहो जेको आहे तव्हां कारूंजर खे कोरे सघंदा। कारूंजर क़ौमी विरसो आहे जंहिंखे बचाइण लाइ सिंध जा वकील पूरी सिंध में सरापा एहतजाज आहिनि
असां अॼु सखरबार जो कोर्टनि जो अदालती बाइकाट करे सरापा एहतजाज आहियूं ऐं ॿाहिरि खां प्रेस क्लब ताईं रैली कढी अॼु गवर्नमेंट खे बावर करायूं था त क़ौमी विरसे खे बचाइण लाइ जेका अपील दाख़िल कई वई आहे सिंध गवर्नमेंट तरफ़ां उहा वापसि वरिती वञे। ॿी सूरत में सिंध जा वकील इन मनसूबे कतई कोन मञींदा ऐं एहतजाज जो सिलसिलो अञा वधाईंदा। हे त कारूंजर आहे, कारूंजर त परे, पर ज़मीन जे हिकु मिटीअ जे हिकु पथर ते बि कंप्रोमाइज़ न थियणो आहे, न थींदो। जेसीं ताईं सिरीअ में साहु आहे असांजे खून जे मथां ऐं वकील सभिनी जो खून थींदो उन खां पोइ वेंदा, बाक़ी ईअं न ॾियणो आहे, न ॾींदासीं। कंहिं बि शइ ते न कंप्रोमाइज़ कयो आहे, न कंदासीं, न थियो आहे, न थींदो। ऐं हरदम असां सरापा एतिराज हूंदासीं। असां मालिकी करणु ॼाणूं था ऐं ही मैसेज ॾियूं था पिया वफ़ाक़त खे त तव्हां जेके गैर आइनी तरमीमूं जेके आंदियूं आहिनि ऐं गैर आइनी तरमीमुनि ज़रिए असांखे सिंध खे हिसाइणु चाहियो था, इहो कॾहिं मुमकिन न आहे, कॾहिं न थींदो, न करणु ॾींदासीं। असां आख़िरी नतीजे फुड़े ते वरितासीं। इहो जेकॾहिं तव्हांखे भुल आहे त सिंधी क़ौम इहा तव्हां जूं जेके गेमूं आहिनि ॾिसी करे ख़ामोश थी वेंदासीं, कॾहिं न वेंदासीं। असां पंहिंजो पाण मल्हाईंदासीं ऐं पंहिंजे वसीलनि जी मालिकी कंदासीं। हीअ असांजी तहज़ीब, हीअ असांजी सक़ाफ़त, हीअ असांजा क़ौमी वरसा जेको आहे सो नीलाम करणु चाहिनि था। सिंध जो बचो बचो, चाहे उहो वकील हुजे, चाहे कंहिं बि मक़्त फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ हुजे, पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजी ॿोलीअ जी, पंहिंजे हर माज़ ते हू विरदो ऐं कॾहिं पंहिंजी क़ौमी वसाइल कॾहिं बि ॿियनि जे हवाले न कंदो। कारूंजर जी हक़ में जजमेंट आई सिंध हाई कोर्ट बेंच मां। CPLA फाइल थी केयर टेकर गवर्नमेंट में। केयर टेकर गवर्नमेंट जे वक़्तु जेको लॉ मिनिस्टर हुयो उनजो तालुक़ु हिकिड़ी कमिटी सां हुयो, उन CPLA फाइल कई। हाणे जॾहिं ज़ाहिर थी पियो कि CPLA फाइल कई वई आहे, तंहिंखां बाद में वकिला इतिहाद जी तरफ़ां, दोस्तनि जी तरफ़ां, वकिला कम्यूनिटी तरफ़ां हिकिड़ो पुर प्रेशर आयो कि ही CPLA वापसि वठे। असां पुर उमेद आहियूं कि सिंध हुकूमत इहा वापसी वठंदी ऐं जेको प्रोटेस्ट कयो वियो आहे इन कारूंजर जी मालिकी जे लाइ कयो वियो आहे। कारूंजर सिंध जी हार्ट बीट आहे, कारूंजर खां सवाइ कुझु बि न आहे। असां सिंध गवर्नमेंट खे मुतालबो था कयूं कि CPLA फिलफोर वापसि वठनि ऐं इन फ़ैसिले ते नज़रसानी कनि। असां इन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था, छो जो सिंध जा बेट खपाया विया आहिनि, दरिया खपाया विया आहिनि ऐं कारूंजर जे हवाले सां जेका ॻाल्हि कई थी वञे, मां सम्झां थी सिंध जा माण्हू पंहिंजूं जानूं त ॾेई सघनि था, पर कारूंजर ते सौदो कॾहिं बि बर्दाश्त न कंदा। इन जे करे सिंध गवर्नमेंट खे इहो खपे त फौरी तौर ते इहो बिल वापसि वरितो वञे ऐं सिंध जे माण्हुनि सां जेके नाजाइज़ी कई थी वञे, सिंध जा जेके बेट खपाया था वञनि, सिंध जा माण्हू इहे शयूं कॾहिं बर्दाश्त न कंदा। अॼु वकिला बिरादरीअ जेका रैली कढी आहे, एहतजाज रैली कढी आहे कारूंजर जे हवाले सां, उन्हनि खे मां सलाम पेश कयां थी त उन्हनि सिंध जे अहम इशू ते जेको आहे गॾु थिया आहिनि ऐं मूंखे उमेद आहे त असांजा जेके वकील भाइर आहिनि इहा अपील ज़रूरु वापसि कराइनि। 27वीं तरमीम 26वीं तरमीम ऐं जेको कॉन्स्टिट्यूशनल बेंच थी आहे, कॉन्स्टिट्यूट थी आहे ऐं कारूंजर जबल जो जेको असांजे सिंध सां नाजाइज़ थी आहे उहो फिलफोर उनजो केस खयो आहे, उनजे ख़िलाफ़ आहे डिस्ट्रिक्ट बार सकर की तरफ़। कंटिन्यूसली सिंध सूबे के ऊपर अटैक किया जा रहा है। पहले कॉर्पोरेट फार्मिंग और कैनाल का इशू था, अभी कारूंजर का जो इशू दोबारा से इसको रेज किया गया है, जो कि गलत है। समझ नहीं आ रही कि आखिर ये चाहते क्या हैं। जो मुल्क के आला किस्म के लोग अपने आप को समझते हैं, उनका क्या मकसद है कि सिंध पे कंटिन्यूसली ये अटैक कर रहे हैं। ऐसा होना नहीं चाहिए। ये सिंध का एक हेरिटेज है, एक असासा है सिंध की। ये कारूंजर जो पहाड़ों का इशू है, ये सिंध के असासे हैं, इनको तबाह नहीं करना चाहिए। पहले आप सिंध का पानी रोक रहे थे, अब आप ये कर रहे हैं, ये गलत चीज़ है। जेको इशू कारूंजर जबल वारो आहे, कारूंजर जी पटीअ वारो आहे, उन जे मुतलिक़ आहे। कारूंजर सिंध जी विरसो आहे ऐं सिंध जी सक़ाफ़त जी सूंह आहे। उन खे कपे कोरे कटे वफ़ाक़ जेको आहे सो पंहिंजा मफ़ादात हासिल करणु चाहे थो। इन जे ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट ऑलरेडी हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई चुकी त कारूंजर सिंध जो विरसो आहे, लिहाज़ा इन ते वार दुरुस्त कोन्हे को, इहो सिंध जो हिसो आहे, विरसो आहे। जी जेको अॼु जो जेको असांजो एहतजाज हुयो, इहो हिकिड़ो मैसेज हुयो गवर्नमेंट खे, इस्टेब्लिशमेंट खे, जेको इन्हनि सोचियो त असां कारूंजर ते कब्ज़ो कंदासीं। उन्हनि जे लाइ हिकिड़ो मैसेज हुयो त ही वकिला जेका पूरो इतिहाद में आहिनि त 26वीं ऐं 27वीं
आइनी तरमीम हुजे या कानून जर जो मसइलो हुजे, असां सभु मुतफ़िक़ आहियूं। जेकॾहिं इहे अपील जेका सुप्रीम कोर्ट में आहे इहा वापसि न वरिती वई त इन खां पोइ जेको सेकेंड असांजो बी फेज़ हूंदो उहो इंतिहाई सख़्तु ऐं उहो जेको कंट्रोल्ड में न हूंदो। इन जे करे गवर्नमेंट खे असांजो पैगाम आहे त उहो वापसि वठनि अपील। अगरि नथा वठनि त हीअ असांजो अॼु जो जेको न ट्रेलर हुयो ॾिसी छॾनि ऐं फिल्म बाद में शुरू थींदी ऐं इंतिहाई सख़्तु जेको आहे रद्द अमल ईंदो। जी सक्कर डिस्ट्रिक्ट बार खां प्रेस क्लब ताईं प्यादल मार्च में शरीक वकील अकबर जो ॻाल्हि ॿुधण जो चवणु आहे त हू कानून जड़ ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न कंदा ऐं वफ़ाक़ तोड़े सूबाई हुकूमत खां मुतालबो कनि था। कानून जड़ वारो जेको केस वफ़ाक़ी आइनी अदालत में उमानो वियो आहे उनखे फौरी तौर ते वापसि वरितो वञे। ॿी सूरत में अहिड़ी एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी जो पूरे मुल्क जा जेके रहवासी आहिनि, सिंध जा जेके रहवासी आहिनि, उहे बबल वारो धरणो बि विसारे छॾींदा। पंहिंजी धरती ऐं पंहिंजे वसीलनि जी मालिकी करणु चङी रीति सिंध जा वकील ऐं सिंध जा रहवासी ॼाणनि था। तंहिं करे वफ़ाक़ी सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त कानून जड़ ते जेको कब्ज़े वारो अमल आहे उहो ख़त्म कयो वञे ऐं जेका वफ़ाक़ी आइनी अदालत में अपील दाख़िल कई वई आहे उहा फौरी तौर ते वापसि वरिती वञे। कैमरामैन हयात कोकर सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़ सक्कर।